ॿारनि जी सिहत लाइ उन्हनि खे ॼमण खां घटि में घटि 2 सालनि ताईं माउ जो खीरु पीआरण जो मशवरो त हर को ॾींदो रहंदो आहे। इहा बि सभु कंहिंखे ख़बर आहे त माउ जो खीरु पीअंदड़ ॿार पाउडर वारो खीरु पीअंदड़ ॿारनि जी भेट में वधीक सिहतमंद हूंदा आहिनि। पर माहिरनि जी हिक तहक़ीक़ में इहो बि वाज़िह थियो आहे त माहिरुनि तरफ़ां ॿारनि खे खीरु पीआरण वारो अमल न रुॻो ॿार जी सिहत पर ख़ुदि माउ लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेके औरतूं ॿारनि खे पंहिंजो खीरु पीआरींदियूं आहिनि उहे ॿियनि औरतुनि जी भेट में दिलि जी बीमारियुनि खां वधीक महफ़ूज़ रहनि थियूं। अहिड़ी तहक़ीक़ यूरोपी सोसाइटी ऑफ एंडोक्राइनोलॉजी जी गॾिजाणीअ में पेश कई वई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त जेके औरतूं पंहिंजनि ॿारनि खे मुक़रर वक़्त ताईं खीरु पीआरींदियूं आहिनि उन्हनि में दिलि जे मर्ज़ जो ख़तरो घटिजी वेंदो आहे। जंहिंखां पोइ माहिरनि औरतुनि खे दिलि जी बीमारियुनि खां बचण लाइ ॿारनि खे पंहिंजो खीरु पीआरण ते ज़ोर ॾिनो आहे। इन खां अॻु बि माहिर साबित करे चुका आहिनि त खीरु पीआरण जो अमल ॿार जे ॼमण खां पोइ औरतुनि में हिक क़िस्म जे डिप्रेशन ऐं केतिरनि ई क़िस्मनि जी कैंसर खां बि महफ़ूज़ रखंदो आहे। जेकॾहिं माइरूं पंहिंजे ॿारनि खे खीरु पीआरींदियूं रहनि त इन सां हुननि जी रत में शुगर जो मिक़दार बि बरक़रार रहंदो आहे ऐं वज़न बि सिहतमंद रहे थो। खीरु पीआरींदड़ माइरुनि में हिक ख़ासि क़िस्म जो हार्मोन प्रोलैक्टिन वधी वेंदो आहे जेको शुगर जे ख़तरे खे घटि करे थो ऐं इन सां गॾु दिलि जी बीमारियुनि जो ख़तरो बि घटिजी वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो माहिरनि खीरु पीआरण दौरान ऐं उन जे विच में सिहतमंद दिलि जे वास्ते ते तहक़ीक़ कई आहे। इहा तहक़ीक़ यूनिवर्सिटी ऑफ एथेंस जे प्रोफेसर आयरन लेम्बर न्यूदाकी ऐं संदसि साथियुनि कई आहे, जिन में मेनोपॉज़ वारियुनि औरतुनि में खीरु पीआरण जे रुझान ऐं दिलि जे वालनि ऐं शरियाननि जी सिहत जो जाइज़ो वरितो वियो। इन सां गॾु बॉडी मास इंडेक्स BMI, कोलेस्ट्रोल ऐं सिगरेट वापराइण जो रुझान बि नोट कयो वियो।